अम्मा यो हवाली माण्हू आहे या पिल्लो वते तो माण्हुनि जे घरनि में घिड़ंदो माण्हू आहे माण्हू भला जे पिल्लो हुजे त असांजे घर में छो न घिरे हा आहे का मश्करनि जे सॼे ॻोठ में तो जहिड़ी सुहिणी सूरत। अम्मा तू वरी मूंखे थी मखण हणी सुहिणी त मां बराबरि आहियां पर असांजे घर में इहो हवाली अचे त सैंडल हणी ड्रोड़ायांसि। असां जेको चाचे जो पुटु आहे छा ओ इहा ॻाल्हि है असां हुनखे ड्रोड़ाए कढंदियूंसीं पर पावलीअ हुनखे पाण घुराए विहारियो हूंदो। पावली छो घुराईंदसि? अम्मा तूं छो मिठल खे घुराईंदी आहे गूंगे होटल वारे खे छो नथी घुराए? अच्छा इन जो मतलब आहे या त वट खोटा आहिनि या फूदने में फेर आहे। ॿई ॻाल्हियूं वट बि खोटा आहिनि ऐं फूदने में बि फेर आहे। तोबा माई तोबा एडी बेहयाई बेहयाई बादशाही आहे न। हाणे जॾहिं पकड़जी पई आहे चए थी त हवाली मुंहिंजे घर में घिरियो आहे। ॾाढी का बेशरम आहे ॿियो माई शादीशुदा आहे पोइ बि मुड़े ई कोन थी। बसड़ीअ मड़े पहिरियों प्यार औरत नाहे विसारींदी मरंदे घड़ीअ ताईं। हाँ तॾहिं तोखां धनू कोन थो विसरे ऐं मूंखां मुंहिंजो मिठल कोन थो विसरे। चुप कर छोरी अहिड़ो कवड़ो सच न ॻाल्हाए हज़म ई कोन थींदो। अम्मा ओ मुंहिंजी मिठी अम्मा मां मिठल खे फोन कयां? खबरदार जो मिठल जो नालो खयूं अथई। मिठे खां मूंखे नफ़रत थी वई आहे। मां शुगर जी मरीज़ थी वई आहियां। उन ॾींहुं बि मूं अम्मा खे ख़ुशि करण लाइ मिठल खे धिका ऐं दड़का ॾेई कढी छॾियो हो। पोइ त मां सॼी राति रुनी हुयसि। मुंहिंजो मिठल अलाए कहिड़े हालनि में हूंदो अलाए कहिड़े हालनि में हूंदो। कहिड़े हालनि में हूंदो मिठल मिठल करे सुकी सोड़ी थी मरी बि वेंदी मिठल खे मां सङा बंदीअ में न ॻंढींदसि न ॻंढींदसि न ॻंढींदसि। सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। जॾहिं मूंखे ई प्यार हासिल न थियो आहे त ॿियनि खे छो सहंदसि। नवी दे ईदन ओ साहब जे करे मां न वयसि त वॾो गंदु थिए वरी जे करे न गुलू बंदूक खणी आयो पोइ त हिकु मोटे बि थी सघनि था पिया। भली तुंहिंजी सुथण साई थी वञे पर तोखे सज़ा ज़रूर मिलंदी। हाँ साहब भॼी वियो न बाजो कड़ियो। साहब इहो ईदन बि सही माण्हू न ठहियो आहे। छो सही माण्हू न आहे? हीर जी जो गिला थो करे। वञ हीर खे खणी आ त मां हीर खे सम्झायां अजाई नक न कटराए। साहब इहो नक कंहिंजो कपाईंदी तुंहिंजो या पंहिंजो? ॿिन्ही जो। वञ हीर खे खणी आ। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।